जय झूलेलाल। गुलजार साहब जी हिकिड़ी कविता है हिंदीअ में, मां उनखे सिंधीअ में कन्वर्ट कयो आहे। इन खां पहिरियों यार हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइणी आहे। मुंहिंजो सौट भाणे जो 45-46 साल जो कल्ह गुज़ारे वियो, शरीर रूप में गुज़ारे वियो। आत्मा त हुनजी पक हिते ई हूंदी काथे, मूंखे महसूस भी थिए थी हिते ई आहे। यार असां भी कॾहिं न कॾहिं हे शरीर त छॾिणो ई आहे, सभु क्यों में आहियूं, पर हे परमात्मा वरी ॿीहर कॾहिं जनम ॾींहुं त सिंधी ठाहिजांइ ऐं सुहिणो ठाहिजांइ। सुहिणो मां इन करे थो चवां, ॻाल्हियुनि में सुहिणो, ॿ लफ़्ज़ ॻाल्हाए त कंहिंजी दिलि खे ख़ुशी थिए, बसि कंहिंखे रंजाए न, ग़म न ॾे, दुखी न करे। कविता ॿुधऊं। कॾहिं बि हलियो आहे, कॾहिं बि हलियो आहे बसि उअं ई जीअं पखीअड़ा हलिया ईंदा आहिनि अंगण में पधर में। कॾहिं बि हलियो आहे बसि उअं ई जीअं पखीअड़ा हलिया ईंदा आहिनि अंगण में पधर में। या अचानक अची वेंदी आहे हवा गुलनि जी ख़ुशबूअ सां भरियल, या वरी कंहिं पकवान जी ख़ुशबू पाड़े वारे जे रंधिणे मां। अचु अचु जीअं ॿारु ईंदो आहे न पंहिंजो बाल खणण कंहिं बाग़ीचे में। अचु अचु जीअं ॿारु हलियो ईंदो आहे कंहिं बाग़ीचे में पंहिंजो बाल खणण, या जीअं गिलड़ा थींदा न गिलहरी, या जीअं गिलड़ा हलिया ईंदा आहिनि कंहिं वण तो लही कंहिंजे बि कोठे ते। यार अची न त घंटी न वॼाइजांइ, मूंखे घंटी ॾाढो तंग कंदी आहे। यार अची न त घंटी न वॼाइजांइ, ऐं अचे त मूंखां टाइम बि पुछी न अचिजांइ। हा, पंहिंजो टाइम ज़रूर खणी अचिजांइ। कंदासीं पुराणियूं नयूं ॻाल्हियूं ऐं वेहंदासीं मौज जे पींघे ते। कंदासीं पुराणियूं नयूं ॻाल्हियूं ऐं वेहंदासीं मौज जे पींघे ते, ऐं हिकिड़ो गीत प्यार जो ॻाईंदासीं। ऐं जॾहिं मोटे न तूं, ऐं जॾहिं मोटे त थोरो मूंखे बि खणी वञिजांइ। जॾहिं मोटे त थोरो मूंखे बि खणी वञिजांइ, ऐं थोरो पाण बि छॾे वञिजांइ। छा लाइ? जो हिकु बहानो हूंदो वरी मिलण जो। छा लाइ? जो वरी हिकु बहानो हूंदो वरी मिलण जो, विसरियल शइ खे खणण जो। कॾहिं बि हलियो आहे, कॾहिं बि हलियो आहे उअं ई जीअं पंखीअड़ा हलिया ईंदा आहिनि कोठे ते, पधर में, अंगण में। कॾहिं बि हलियो आहे।